अस्सलाम वालेकुम नाजरीन, प्रोग्राम ग्लोबल राउंडअप में मां आहियां जी मेज़बान सबीन मेमण। नाजरीन, ग्लोबल राउंडअप प्रोग्राम में नज़र विझंदासीं दुनिया जे मुल्कनि में थींदड़ कुछ अहम ख़बरुनि जे हवाले सां तव्हांखे रिपोर्टूं ॾेखारींदासीं। दुनिया जे मुल्कनि में थींदड़ मुआहिदनि ऐं ब्रेकिंग न्यूज़ जे हवाले सां कुछ तज्ज़िया पिणु शामिल कंदासीं। नाज़रीन, प्रोग्राम जे शुरू में ॻाल्हि कंदासीं फ़लस्तीन ऐं इसराइल जे विच में हलंदड़ तकरार, जंहिंमें केतिरियूं फ़लस्तीनी जानियूं ज़ाया थी चुकियूं आहिनि। इसराइल ऐं फ़लस्तीन में अमुन विच ओभर जे मुस्तक़बिल सां सलहाड़ियल आहे। अमरीकी परॾेही वज़ीर जॉन केरी जो चवणु आहे त इसराइल ऐं फ़लस्तीन में छिकताण घटिजणु मुमकिन आहे। इसराइल ऐं फ़लस्तीन में छिकताण में तेज़ी अची रही आहे। गुज़िरियल साल यरूशलम जे पुराणे इलाइक़े में हमास जे विढ़ाकनि 3 इसराइली नौजवाननि खे निशानो बणायो हो, जंहिंखां पोइ इहा छिकताण सॼे इलाइक़े में फैलिजी वई। हमास जो इहो एहतजाज हुयो त इसराइल यरूशलम में नयूं बस्तियूं आबाद करणु ऐं फ़लस्तीनियनि खे उन्हनि जे घरनि मां बेदख़ल करणु बंदि करे। पर इसराइली फ़ौजियुनि फ़लस्तीनी नौजवाननि खे निशानो ठाहिणु शुरू करे छॾियो। इन सूरत हाल में हमास जे कारकुननि इसराइली फ़ौजियुनि खे मारणु शुरू कयो। इन सां गॾु ई फ़लस्तीन जे पूरे इलाइक़े खे फ़ौज जे कंट्रोल में ॾींदे रस्तनि ते चौकियूं क़ाइमु कयूं वयूं। अहम रस्तनि खे बंदि करे हर जाइ ते चेकिंग जो अमल सख़्तु कयो वियो। ख़ासि करे फ़लस्तीनी नौजवाननि खे सख़्तु तशदुद जो निशानो बणायो वियो। 17 सालनि जे फ़लस्तीनी नौजवान खे इसराइल पारां अग़वा करण खां पोइ इहो सिलसिलो वेतर तेज़ीअ तरफ़ वियो। हर फ़र्द, नौजवान, औरत या पोढ़े खे इसराइली सिक्योरिटी सख़्तु नज़रुनि सां ॾिसंदी आहे ऐं थोड़ी बि मज़ाहिमत या एहतजाज ते फ़लस्तीनियनि खे गोली हणी मारियो वेंदो आहे। फ़लस्तीनी अॻुवाणनि जो चवणु आहे त यहूदी यरूशलम में पंहिंजी आबादियुनि खे वधाइण ऐं बेगुनाह फ़लस्तीनियनि खे बेदख़ल करण लाइ अहिड़ियूं कार्रवायूं करे रहिया आहिनि ऐं सिक्योरिटी इदारनि जी खेनि मुकमल पुठभराई हासिल आहे। फ़लस्तीन जा नौजवान माज़ी जी हालतनि खां हटी करे मौजूदा सूरत हाल में वधीक दिलचस्पी वठी रहिया आहिनि। फ़लस्तीनी नौजवाननि जो चवणु आहे त हू पाण सां थियल नाइंसाफ़ी महरूमियुनि खे सम्झनि था ऐं अॼु जे दौर में हू पंहिंजी ज़िंदगी संवारण ऐं ठाहिण जो हक़ घुरनि था। ऐं अहिड़ो ई कुझु इसराइली नौजवान बि चवनि था त हू जंगी हालतनि खां तंग अची चुका आहिनि। हिकु सर्वे मूजिबि 73% इसराइलियुनि पंहिंजी हुकूमत ऐं पॉलिसियुनि खे नज़रअंदाज़ कंदे रद्द करे छॾियो आहे। सननि चवणु आहे त हाणे हू बि इसराइल खे हिकु फ़ौजी छावणीअ बजाए मुल्क तौरु ॾिसणु चाहिनि था, जॾहिं त इसराइल पंहिंजी ज़िद वारी होड़ ते बरक़रार रहंदे यहूदियुनि जूं नयूं आबादियूं ठाहिण जो सिलसिलो तेज़ करे छॾियो आहे। गुज़िरियल 2 सालनि में केतिरियूं ई आबादियूं फ़लस्तीनियनि खे बेदख़ल करे उन्हनि जी जायुनि में ठाहियूं वयूं आहिनि। दहशतगर्दी कंदे फ़लस्तीनी आबादियुनि ते हमला करे नौजवाननि खे अग़वा कयो वञे थो ऐं उन्हनि जे घरनि खे बाहि ॾेई साड़ियो वेंदो आहे। इहा बि हिकु खुलियल हक़ीक़त आहे त अमरीका विच ओभर में इसराइल जो मुहाफ़िज़ रहियो आहे, जॾहिं त इसराइल वरी विच ओभर में अमरीकी मुफ़ादनि जो निगरान। अमरीकी परॾेही वज़ीर जॉन केरी गुज़िरियल हफ़्ते जर्मनी जे गादी वारे हंधि ब्रिलन में इसराइली वज़ीर आज़म बेंजामिन नेतन्याहू सां मुलाक़ात कई। उन मौक़े ते जॉन केरी जो चवणु हो त तशदुद खे घटि करण लाइ हिक ॿिए ख़िलाफ़ बयानबाज़ी ऐं वेढ़ जे सिलसिले खे घटि करणो पवंदो, जॾहिं त इसराइली वज़ीर आज़म पंहिंजे साॻिए इल्ज़ाम खे वरजाईंदे चयो त मौजूदा छिकताण जा ज़िम्मेवार फ़लस्तीनी तंज़ीम हमास जा अॻुवाण ऐं फ़लस्तीनी अथॉरिटी जो सदर महमूद अब्बास आहे। ओलह किनारे ऐं ग़ज़ा में हलंदड़ छिकताण जी मौजूदा लहर दौरान हिन वक़्त ताईं 50 फ़लस्तीनी मारिजी चुका आहिनि, जॾहिं त फ़लस्तीनी मुज़ाहिरीन ऐं इसराइल विच में रोज़ानो वेढ़ पिणु हलंदड़ आहे। पर अमरीकी परॾेही वज़ीर सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे इन्हनि हमलनि जो इल्ज़ाम फ़लस्तीनियनि ते न हयो, पर इहो चयो त तशदुद जूं इहे कार्रवायूं हाणे बंदि थियणु घुरिजनि। अमरीकी परॾेही वज़ीर फ़लस्तीनी अथॉरिटी जे सरबराह महमूद अब्बास सां मुलाक़ात जी ॻाल्हि कई ऐं संदसि चवणु हो त इन दौरे दौरान हू वियाना ऐं सऊदी अरब जे गादी वारे हंधि रियाज़ बि वेंदो, जिते हू शाम जी सूरत हाल ते इतिहादी मुल्कनि जी क़यादत सां ॻाल्हि ॿोल कंदो। इसराइल फ़लस्तीनियनि ते ज़ुल्म ऐं जबर जा सभु रिकॉर्ड तोड़ींदे अवामी मफ़ादनि खे मुसलसल नज़रअंदाज़ कंदो रहियो आहे, जॾहिं त डिघे अरसे खां फ़लस्तीन ते इक़्तिसादी पाबंदियूं बि लागू आहिनि। अमरीका आलमी दबाव तहत फ़लस्तीन लाइ $400 मिलियन जी इमदाद जो ऐलान त कयो हो, पर इहा इमदाद बि रोकी वई। फ़लस्तीन मसइले जो हल रुगो गॾियल क़ौमनि जे साम्हूं फ़लस्तीनी झंडो हणण सां मुमकिन न आहे। फ़लस्तीनी मुआशिरो शदीद मुश्किलनि जे वर चढ़ियल आहे। मईशत बर्बाद आहे, बेरोज़गारी ऐं महांगाई उरूज ते आहे, बुनियादी ज़रूरतनि जी खोट आहे, अवाम में मायूसी ऐं महरूमी फैलियल आहे। जबर ऐं ॾाढ जो शिकार फ़लस्तीनी कहर जी दास्तान तारीख़ जो अलमियो आहिनि, जंहिंजी ॿी मिसाल दुनिया में नाहे। नाज़रीन, इसराइल ऐं फ़लस्तीन जे विच में थींदड़ छिकताण ऐं अमरीका जे परॾेही वज़ीर जॉन केरी जे दौरे जे हवाले सां मुख़्तसिर रिपोर्ट अवां ॾिठी।
हाणे प्रोग्राम में ॻाल्हि कंदासीं चीन ऐं बर्तानिया जे विच में थींदड़ मुआहिदनि जे हवाले सां। नाज़रीन, चीन ऐं बर्तानिया विच में 62 अरब डॉलर जा एटमी ऐं तिजारती मुआहिदा तय थी विया आहिनि। बर्तानिया ऐं चीन एटमी सहकार समेत 62 अरब डॉलर जे तिजारती मुआहिदनि ते सहियूं कयूं आहिनि। ॿिन्ही मुल्कनि इन मुआहिदे खे नए मुस्तक़बिल जी तरक़ीअ जी राह क़रार ॾिनो आहे। बर्तानिया ऐं चीन विच में इहे मुआहिदा चीनी सदर शी जिनपिंग जे बर्तानिया जे 4 ॾींहनि जे दौरे दौरान थिया, जंहिं ते ॿिन्ही मुल्कनि जे अमलदारनि सहियूं कयूं। चीनी सदर पंहिंजे दौरे जे ॿिए ॾींहं ते बर्तानी वज़ीर आज़म सां संदसि रिहाइशगाह ते मुलाक़ात कई। मुलाक़ात खां पोइ बर्तानिया जे वज़ीर आज़म डेविड कैमरून प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त चीन ऐं बर्तानिया जे विच में सहकार ऐं ताउन वक़्त जी ज़रूरत आहे ऐं ॿई मुल्क इन ताउन खे अञा वधीक वधाइण जा ख़्वाहिशमंद आहिनि। बर्तानिया जे वज़ीर आज़म ऐलान कंदे चयो त ॿई मुल्क जोहरी तवानाई में ताउन जे मुआहिदनि ते बि सहियूं करे रहिया आहिनि, जंहिं मूजिबि चीन बर्तानिया में पहिरें जोहरी बिजली घर जी तामीर ते 6 अरब डॉलर जी सीड़प कंदो ऐं इहो दुनिया जो महांगो तरीन बिजली घर हूंदो। इन मंसूबे मूजिबि तवानाई जी हासिलात 2025 ताईं मुमकिन बणिजी सघंदी। बर्तानिया जे वज़ीर आज़म जो इहो बि चवणो हो त चीनी सदर जे बर्तानिया जे दौरे दौरान ॿिन्ही मुल्कनि में थींदड़ इन्हनि मुआहिदनि खां सवाइ मुल्की कंपनियुनि ऐं इदारनि विच में बि केतिरा ई मुआहिदा कया विया। ॿिन्ही मुल्कनि में थींदड़ मुआहिदनि में 18 अरब डॉलर जो हंकले एटमी बिजली घर जी तामीर वारो मंसूबो बि शामिल आहे। मुआहिदे मूजिबि इन मंसूबे जी तामीरी लागत ते ख़र्च थींदड़ 33% यानी 6 अरब डॉलर चीन फराहम कंदो। बर्तानिया जी हुकूमत जो चवणु आहे त इन मंसूबे मां 25,000 माण्हुनि खे रोज़गार मिलंदो ऐं 60 लख घरनि ताईं बिजली पहुचाए सघबी। बर्तानिया जे वज़ीर आज़म जो चवणु हो त बर्तानिया चीन सां इन करे बि वेझा तिजारती ऐं मुआशी लाॻापा क़ाइमु करणु चाहे थो त जीअं चीन में इंसानी हक़नि जी सूरत-हाल समेत केतिरनि ई मामलनि ते आसानीअ सां ॻाल्हि ॿोल करे सघिजे। चीनी सदर बर्तानिया जे दौरे दौरान इंसानी हक़नि जे कारकुननि ऐं तंज़ीमनि पारां मुज़ाहिरा बि कया विया। मुज़ाहिरीन मुतालबो करे रहिया हुआ त कैमरून हुकूमत सदर ज़ी जिनपिंग जे साम्हूं चीन में इज़हार जी आज़ादी ऐं इंसानी हक़नि जी सूरत-हाल ते खुली करे पंहिंजी ॻणती ज़ाहिर करे। चीनी सदर पंहिंजे दौरे जे पहिरें ॾींहं ते बकिंघम पैलेस में बर्तानिया जी मलिका सां बि मुलाक़ात कई ऐं उन खां पोइ चीनी सदर बर्तानिया जी पार्लियामेंट में ख़िताब पिणु कयो हो। नाज़रीन, बर्तानिया ऐं चीन जे विच में 62 अरब डॉलर जे एटमी ऐं तिजारती मुआहिदनि ते सहियनि बाबति रिपोर्ट अवां ॾिठी। हाणे प्रोग्राम में वक़्तु थियो आहे हिकु मुख़्तसिर ब्रेक जो। वठूं था ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन। हाणे प्रोग्राम में ॻाल्हि कंदासीं भारत में वधंदड़ इंतहा पसंदी जे हवाले सां। भारत में हिंदू इंतहा पसंदी ऐं दहशतगर्दी हिन वक़्तु उरूज ते आहे ऐं पाकिस्तान ते तालिबानाइज़ेशन जा इल्ज़ाम हणंदड़ भारत जॾहिं पंहिंजे ई मुल्क जे शहरनि ते कारह मढ़णु शुरू कई त मोदी सरकार जो सेक्युलर रियासत जो ठल्हो नारो सॼी दुनिया अंदरि वाइखो थी वियो। शिवसेना रियासत महाराष्ट्र जी अक्सरियती पार्टी ऐं मर्कज़ जी हुकुमरान जमात बीजेपी जी हुकूमत जी हिसेदार आहे। शिवसेना जूं किरियल वधंदड़ हरकतूं जेके ख़ुदि भारत खे शर्मसार करे रहियूं आहिनि, तिन खे हाणे ख़ुदि भारती मीडिया आॾो आणे वाज़े करे रहियो आहे ऐं शिवसेना जी गुंडागर्दी ते बीजेपी खे तनक़ीद जो निशानो बणायो पियो वञे। पाक भारत लाॻापनि जो बदतरीन दुश्मन शिवसेना पाकिस्तान जे अॻूणे परॾेही वज़ीर ख़ुर्शीद कसूरी जी किताब जी तक़रीब जे अॻुवाण सुधिंदर कुलकर्णी जे मुंहं ते कारी मस हई हुई, जंहिं ते भारत जे अमुन पसंद शहरिन एहतजाज बि कयो हो ऐं शिवसेना जी इन हरकत खे भारत में सख़्तु नापसंद कयो वियो। न रुॻो इहो पर 19 अक्टूबर ते मुंबई में भारतीय क्रिकेट बोर्ड BCCI ते शिवसेना हमलो कंदे उते थींदड़ पाकिस्तान भारत क्रिकेट ॻाल्हियूं पिणु रोकराए छॾियूं। इहो हमलो बि अहिड़े वक़्तु कयो वियो जॾहिं पाकिस्तान क्रिकेट बोर्ड जे चेयरमैन शहरियार ख़ान जी अॻवाणी में एग्ज़ीक्यूटिव कमेटी जो चेयरमैन नजम सेठी BCCI सां ॻाल्हियुनि लाइ भारत पहुतो। शिवसेना जे अॻवाननि पाकिस्तान ख़िलाफ़ छिती नारेबाज़ी कई। माज़ी में बि ॿिन्ही मुल्कनि जा लाॻापा ख़राब रहिया आहिनि, जंहिंजो मुख्य सबबु भारत पारां दहशतगर्दी जी कार्रवाइनि खे हवा ॾियणु, भारत जी बदनाम ज़माना राज ऐं पाकिस्तान में दहशतगर्दियुनि जी कार्रवाइनि जा सबूत मिलणु, भारत पारां बिना जवाज़ कंट्रोल लाइन जी ख़िलाफ़ वर्ज़ी करणु रहियो आहे। पर ही पहिरियों भेरो आहे जो मोदी सरकार जी इंतहा पसंदी वारी सोच
नेठ पाक भारत सीरीज़ जो मुस्तक़बिल बि दाव ते लॻाए छॾियो। शिवसेना जे गुंडनि इन खां अॻु में पाकिस्तानी गुलकार ग़ुलाम अली जे मुंबई में थींदड़ प्रोग्राम खे पिणु रोकरायो हो। वेझण में भारत में चइनि मुसलमाननि खे ढगी जे गोश्त खाइण जे शक में मारियो वियो हो। नई दिल्ली में हिंदू इंतहा पसंदनि जी घटिया सोच ऐं हरकत उन वक़्तु साम्हूं आई जॾहिं इंतहा पसंद हिंदुनि कश्मीर असेंबली जे मुसलमान अॻवान अब्दुल रशीद जे मुंहं ते मसो चलाई हुई, छो त अब्दुल रशीद ढगी जे गोश्त ते पाबंदी ख़िलाफ़ असेंबली में आवाज़ उथारियो हो। भारत में हिक ॿिए पुठियां थींदड़ इंतहा पसंदी जा वाक़िया इन ॻाल्हि खे ज़ाहिर कनि था त बीजेपी जी शिदत पसंद विंग सरकार जी सरपरस्ती में मज़हबी अदम बर्दाश्त जी बाहि खे अञा भड़काए रहियो आहे। मोदी हुकूमत जो भारत में इलाक़ाई ऐं दाख़िली मामलनि में इंतहा पसंदी वारो रवैयो ख़ुदि भारत खां अलावा ख़िते जी सलामती लाइ बि संगीन ख़तरो आहे। जॾहिं त जनवरी में अमरीकी सदर पारां जॾहिं भारत जो दौरो कयो वियो हो त सदर बारक ओबामा इहा ॻाल्हि वाज़े तौरु चई हुई त अगरि मज़हबी इंतहा पसंदी ऐं वेढ़ वारो रवैयो ख़तमु न कयो वियो त भारती सियासत खे ख़तरो वधी वेंदो। नाज़रीन, भारत में वधंदड़ मज़हबी इंतहा पसंदी ऐं भारत जे जारहाणे रवैये बाबति रिपोर्ट अवां ॾिठी। हाणे प्रोग्राम में ॻाल्हि कंदासीं शाम जी जंगी सूरतहाल ऐं शाम जे सदर बिशारुल असद जे रूस जे दौरे जी। शाम जे सदर बिशारुल असद रूस जो दौरो कयो। शाम जे सदर बिशारुल असद जे रूस जे दौरे ऐं रूस पारां शामी सदर जो गरमजोशी सां इस्तक़बाल करण ते अमरीका पारां रूस ते सख़्त तनक़ीद कई वई आहे। शाम जे सदर बिशारुल असद मास्को में रूस जे सदर व्लादिमीर पुतिन सां मुलाक़ात कई। शाम में गुज़िरियल 4 सालनि खां जंग वारी सूरतहाल आहे ऐं शामी सदर जो इन्हनि 4 सालनि में पहिरियों बाज़ाब्ता गैर मुल्की दौरो आहे। शाम जी सरकारी मीडिया जो चवणु आहे त इन मुलाक़ात में ॿिन्ही अॻवाननि शाम में दहशतगर्दनि ख़िलाफ़ फ़ौजी कार्रवाइनि खे जारी रखण ते इतफ़ाक़ कयो आहे। शाम जी हुकूमत शामी सदर जे मुख़ालिफ़नि लाइ दहशतगर्दी जो अखर इस्तेमाल कंदी रही आहे। शामी सरकारी मीडिया जो इहो बि चवणु हो त बिशारुल असद फ़ौजी ताउन ते रूसी हममनसब जो शुक्रियो अदा कयो। रूसी सदर जो चवणु हो त रूस शाम जे मसइले जे सियासी हल लाइ मदद करण ते बि तयार आहे ऐं इन मामले जे हल लाइ हू ॿियनि आलमी क़ुवतनि सां गॾिजी करे कमु करे सघे थो। जॾहिं त शामी सदर जो उन मौक़े ते चवणु हो त हू रूस जी क़यादत ऐं अवाम जो थोरो मञे थो त हू शाम जी हिफ़ाज़त लाइ जेकी मदद करे रहिया आहिनि। प्यूटन शामी हम मनसब सां मुलाक़ात खां पोइ तैयब इर्दवान ऐं सऊदी शाह सलमान खे बि फ़ोन करे बिशारुल असद जे दौरे बाबति आगाह कयो। रूसी सदर बिशारुल असद जो हामी ऐं वेझो इतिहादी रहियो आहे। 2011 में शाम में घरेलू वेड़ शुरू थियण खां वठी हिन वक़्त ताईं रूस शामी सदर जी मुकमल हिमायत कंदो रहियो आहे। रूस सलामती काउंसिल में शाम बाबति पेश थींदड़ सख़्त क़रारदादनि जी बि हमेशह मुख़ालिफ़त कई आहे। गुज़िरियल 3 हफ़्तनि खां रूस शाम में फ़िज़ाई कार्रवायूं शुरू करे छॾियूं आहिनि जंहिं ते अमरीका ऐं ओलह जूं ताक़तूं कावड़ियल आहिनि, छो त अमरीका जो इहो मौक़िफ़ आहे त मास्को इन्हनि कार्रवाइनि में शिदत पसंद वेढ़ा ग्रुप बदिरां उन्हनि माण्हुनि खे निशानो बणाए रहियो आहे जेकी बिशारुल असद जा मुख़ालिफ़ आहिनि। तर्ज़ीह निगारनि जो चवणु आहे त असद ऐं प्यूटन विच में मुलाक़ात सां रुगो शामी हुकूमत जो हौसलो ई वधंदो। तर्ज़ीह निगारनि मुताबिक़ इन सां शाम में जंग वधंदी, इंसानी हक़नि जी ख़िलाफ़ वर्ज़ी में तेज़ी ईंदी ऐं पनाहगीरनि जो अंगु अञा वधंदो, छो त शाम जी जंगी सूरतहाल सबबि अंदाज़नि 3 लख माण्हू मारिजी चुका आहिनि ऐं लखें माण्हू घर छॾण ते मजबूर बणियल आहिनि, जंहिंसां पनाहगीरनि जी वॾी लॾ पलाण पिणु कर खंयो आहे। नाज़रीन, शाम जे सदर बिशारुल असद जे रूस जे दौरे जे हवाले सां मुख़्तसिर रिपोर्ट ॾिठी जंहिं ते अमरीका ऐं ओलह जा मुल्क सख़्त तनक़ीद पिणु करे रहिया आहिनि। प्रोग्राम जे सिलसिले खे जारी रखंदासीं, पर वक़्तु थियो आहे ब्रेक जो। वठूं था मुख़्तसिर ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन। हाणे प्रोग्राम में ॻाल्हि कंदासीं अमरीकी नायब सदर जो बाइडन जे फ़ैसिले जी, जंहिं फ़ैसिलो कयो आहे त हू डेमोक्रेटिक पार्टीअ पारां सदारती चूंडुनि में हिसो न वठंदो। जी हा, अमरीकी नायब सदर जो बाइडन इहो फ़ैसिलो कयो आहे त हू डेमोक्रेटिक पार्टीअ तरफ़ां सदारती चूंड न विढ़ंदो, जंहिंखां पोइ केतिरनि ई महीननि खां हलंदड़ इहे ख़बरूं ख़तम थी वयूं आहिनि त जो बाइडन सदारती चूंड विढ़ंदो। गुज़िरियल हफ़्ते व्हाइट हाउस जे रोज़ गार्डन में पंहिंजे ख़िताब दौरान जो बाइडन चयो त मई में दिमाग़ जे कैंसर सबबि संदसि पुट ॿियो जे फ़ौत थियण जे सदमे खां पोइ संदसि लाइ चूंड मुहिम जा शुरूआती मरहला ऐं इहे सभु ॻाल्हियूं तारीख़ूं या बहस मुबाहिसा वस जी ॻाल्हि न रहिया आहिनि। जो बाइडन जे इन ऐलान वक़्तु संदसि सां गॾु संदसि जी ज़ाल जिल ऐं अमरीकी सदर बारक ओबामा पिणु मौजूदु हो।
जो बाइडन चयो त हू उम्मीदवार त न आहे, पर उन बावजूद वाज़े ऐं मौसर तौर ते हू ॿुधाइण चाहे थो त पार्टीअ जो मौक़िफ़ छा आहे ऐं हिक क़ौम जी हैसियत में असांखे छा करणो आहे ऐं असांखे केॾांहुं वञणो आहे। 72 सालनि जे जो बाइडन अमरीकी सदर बारक ओबामा जी तारीफ़ कंदे चयो त अमरीकी सदर बारक ओबामा मुल्क खे बहरान वारी सूरत-हाल मां ॿाहिरि कढियो आहे। जो बाइडन जो चवणु हो त अगरि असां मैदान छॾींदासीं या बारक ओबामा जी हलायल मुहिम खे अध में छॾींदासीं त इहा ग़लती हूंदी। जो बाइडन गुज़िरियल 3 सालनि खां वधीक अरसे ताईं डिलावियर जी अमरीकी सेनेट जे अॻुवाण तौरु चूंडिबो रहियो आहे। जो बाइडन माज़ीअ में 2 भेरा सदारती चूंड जी नामज़दगीअ लाइ कोशिशनि में नाकाम थी चुको आहे ऐं सदारती चूंड लाइ संदसि आख़िरी कोशिश 2008 में हुई। हिक आम जाइज़े मूजिब डेमोक्रेटिक पार्टीअ पारां अॻूणी परॾेही वज़ीर हिलरी क्लिंटन 2016 जी सदारती चूंड में पहिरें नंबर ते आहे, जॾहिं त वर्मांट जो सेनेटर बर्नी सैंडर्स 2 नंबर ते आहे। नाज़रीन, अमरीकी नायब सदर जो बाइडन सदारती चूंड में हिसो न वठण जो ऐलान कयो आहे। इन हवाले सां मुख़्तसिर रिपोर्ट अवां ॾिठी। हाणे प्रोग्राम में ॻाल्हि कंदासीं कैनेडा जे नए वज़ीर आज़म जी। कैनेडा जो नओं चूंडियल वज़ीर आज़म जंहिं अवाम जूं दिलियूं पिण खटे वरितियूं आहिनि। नाज़रीन, ॻाल्हि कंदासीं कैनेडा में लिबरल पार्टी जी कामयाबी ऐं कंज़र्वेटिव जे 10 सालनि जे ख़त्म थींदड़ इक़्तिदार ते। कैनेडा जो क़दामत पसंद वज़ीर आज़म स्टीवन हार्पर आख़िरकार इक़्तिदार खां ॿाहिरि थी वियो। जॾहिं त स्टीवन हार्पर चोथों भेरो वज़ीर आज़म थियण जूं भरपूर कोशिशूं कयूं, पर संदसि जी मुख़ालिफ़ लिबरल पार्टी जे नौजवान अॻवान जस्टिन ट्रूडोवान वाज़े कामयाबी हासिल कंदे कैनेडा जी तारीख़ बदिलाए छॾी। कैनेडा तमामु ख़ूबसूरत मुल्क आहे। रूस खां पोइ इराज़ीअ जे लिहाज़ खां कैनेडा ॿियो वॾो मुल्क आहे ऐं इन जी तक़रीबन 1 करोड़ चौरस किलोमीटर इराज़ीअ ते रुगो 3.5 करोड़ माण्हू आबाद आहिनि। इन खे ईअं सम्झण जी कोशिश करे सघिजे थी त पाकिस्तान जी इराज़ी रुगो 8 लख चौरस किलोमीटर आहे ऐं आबादी 20 करोड़ जे लॻभॻि आहे। मतिलब कैनेडा पाकिस्तान खां 13 भेरा वधीक इराज़ी वारो मुल्क आहे ऐं आबादी पाकिस्तान खां 6 भेरा घटि ते आहे। 3.5 करोड़नि जी आबादी सां गॾु कैनेडा मजमूई क़ौमी पैदावार जे लिहाज़ खां 11 नंबर ते आहे। कैनेडा जी लिबरल पार्टी तक़रीबन 100 सालनि खां वधीक अरसे खां वठी कैनेडा जी सियासत में अहम किरदार अदा करे रही आहे। लिबरल पार्टी खे इन करे बि मरकज़ी हैसियत हासिल आहे त ही साॼे पासे जी कंज़र्वेटिव पार्टी ऐं खाॿे पासे जी न्यू डेमोक्रेटिक पार्टीअ लाइ एतदाल पसंद सियासत करे थी। 20वीं सदी में इहा पार्टी तक़रीबन 70 साल कैनेडा जे इक़्तिदार ते रही। इन पार्टी कैनेडा खे जदीद लिबरल सिक्युलर ऐं फलाही रियासत ठाहिण में अहम किरदार अदा कयो। हिक अंदाज़े मूजिब कैनेडा जी आबादी हाणे दुनिया जी सभ खां वधीक पढ़ियल लिखियल आबादी सम्झी वेंदी आहे, जिते तक़रीबन 50% माण्हू तालीम याफ़्ता आहिनि। वेझे थींदड़ चूंडुनि में चूंडजंदड़ लिबरल पार्टी जे अॻवान जस्टिन ट्रूडो जो पीउ पियर ट्रूडो 20वीं सदी जे आख़िर में कैनेडा जी सियासत ते हावी रहियो ऐं हू 15 सालनि ताईं कैनेडा जो वज़ीर आज़म बि रहियो। 21वीं सदी में कैनेडा जी सूरत-हाल में वाज़े तब्दीली आई ऐं उन दौरान घणो वक़्तु कंज़र्वेटिव पार्टी इक़्तिदार में रही, छो त उन खे स्टीवन हार्पर जी सूरत में सरगर्म अॻवान मिलियो। गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां क़दामत परस्तनि जी केतिरनि ई पॉलिसियुनि खां कैनेडा जो अवाम मुतमइन न हुयो ऐं हू हुन मां जान छॾाइण पिया चाहिनि। इन सूरत-हाल में जस्टिन ट्रूडो कैनेडा जी सियासत में इन ख़ाल खे भरण जी कोशिश कई, ख़ासि करे इम्कानी दहशतगर्दी जे हमलनि खां बचण लाइ क़दामत पसंद पार्टी खां वाज़े ऐं क़बूलण जोगी हिकमत अमली पेश न करे सघी हुई। इन साल मई जे महीने में कैनेडा जी पार्लियामेंट दहशतगर्दी खे मुंहुं ॾियण लाइ हिकु कानून मंज़ूर कयो, जंहिं तहत मुल्क जे सिक्योरिटी इदारनि खे वधीक इख़्तियार हासिल थी विया आहिनि। इन कानून मूजिब हिकु त आम माण्हुनि जी जासूसी जे तरीक़े खे वधीक फैलाए सघिजे थो ऐं शक तहत शकी माण्हुनि जी गिरफ़्तारीअ जा इख़्तियार बि वधाया विया। चूंड हाराईंदड़ वज़ीर आज़म स्टीवन हार्पर इन कानून जो हामी रहियो, जॾहिं त कैनेडा जी अवाम खे इन कानून ते सभ खां वॾो एतिराज़ इहो आहे त रुगो शक शुबे तहत कंहिंजी बि गिरफ़्तारी मुनासिब न आहे। अवाम जो एतिराज़ हुयो त इन कानून तहत इंसानी हक़नि जी संगीन ख़िलाफ़ वर्ज़ी बि थी सघे थी ऐं कानून लागू कंदड़ इदारा इन खे पंहिंजी मर्ज़ीअ मूजिब इस्तेमाल करे सघनि था। कैनेडा जे हाराईंदड़ वज़ीर आज़म ते इहो बि इल्ज़ाम हुयो त हुन कैनेडा में दहशतगर्दी जे ख़तरे खे वधाए चढ़ाए पेश कयो आहे। कैनेडा में अहिड़ी का बि वॾी दहशतगर्दी जी कार्रवाई न थी आहे जंहिंखे बुनियाद बणाए इंसानी हक़नि जे ख़िलाफ़ इन कानून खे मंज़ूर कयो आहे। गुज़िरियल साल अक्टूबर में कैनेडा जे गादी वारे शहर ओटवा में क़ौमी जंगी यादगार ऐं पार्लियामेंट जी इमारत ते हिकु माण्हू हमलो कयो हो, जंहिं में हिकु फ़ौजी मारिजी वियो हो। उन खे बुनियाद बणाए अहिड़ी कानून साज़ी करणु इंसानी हक़नि जे ख़िलाफ़ आहे। बहरहाल इन सॼे मंज़रनामे में जस्टिन ट्रूडो हिकु ताज़े हवा जे झूटे जीअं आयो। जस्टिन ट्रूडो जॾहिं लिबरल पार्टी जी क़यादत 2011 में संभाली त उन वक़्तु उन पार्टीअ खे इबरतनाक शिकस्त अची चुकी हुई।
कैनेडा जे नए चूंडजंदड़ वज़ीर आज़म ईंदे ई केतिरनि ई पॉलिसियुनि ते वाज़ेह बयान ॾिनो आहे। कैनेडियन वज़ीर आज़म शाम ऐं इराक़ में दाइश जे ख़िलाफ़ इतिहाद में पंहिंजे मुल्क जी शमूलियत खे घटि करण जो इरादो ज़ाहिर कंदे चयो त हुन अमरीकी सदर बारक ओबामा सां फ़ोन ते इन इतिहाद में कैनेडा जे किरदार खे घटाइण जी ॻाल्हि ॿोल कई आहे। जस्टिन ट्रेडो पंहिंजी चूंड मुहिम दौरान अवाम सां इहो वाइदो कयो हो त हू इराक़ ऐं शाम में पंहिंजी इन लड़ाई वारे मिशन खे ख़तमु कंदे पंहिंजा जहाज़ वापसि घुराईंदो, पर फ़ौजी तरबियत ॾींदड़ अहलकार उते ई रहंदा। कैनेडा जो नओं चूंडजंदड़ वज़ीर आज़म कैनेडा जी तारीख़ में ॿियो नंढी उमिरि वारो वज़ीर आज़म हूंदो। लिबरल पार्टी पारां वाज़ेह सरसी हासिल करण खां पोइ जस्टिन ट्रूडो अवाम सां ईअं रिली मिली वियो जो हुन कैनेडियन अवाम जूं दिलियूं खटे वरितियूं आहिनि। हुन न रुॻो अवाम सां वञी करे साणनि ख़ुशीअ जो इज़हार कयो, पर हू मस्जिद में बि वियो ऐं कुर्तो शलवार पाए उते बिरयानी पिणु खाधी। कैनेडा जी अवाम जूं हिन नौजवान वज़ीर आज़म मां केतिरियूं ई उमीदूं आहिनि, छो त कैनेडा हिकु रंग बरंगी मुल्क आहे जिते मुख़्तलिफ़ नस्लनि जा माण्हू रहनि था, जीअं अमरीका, ऐं इहा ई रवादारी शायदि इन्हनि मुल्कनि जी तरक़ी ऐं जमहूरियत जी ज़ामिन आहे। नाज़रीन, कैनेडा जे नए चूंडजंदड़ वज़ीर आज़म जे हवाले सां मुख़्तसिर रिपोर्ट अवां ॾिठी। अॼोके प्रोग्राम ग्लोबल राउंड अप खे इते ई ख़तमु कंदासीं। ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजी मेज़बान सबीन मेमण खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाहे।